आयत करीम पढ़िया घणो वक्त जो कोन वठबो छो त साईं केवला साईं जो ख़ुसूसी खिताब थींदो मुख्तसर टाइम जे अंदर मां जे सामू आयो आहियां जेका आयत करीम मां पढ़िया उनमें अल्लाह जी ज़ात बाबरकात 8 मोहब्बतूं बयान फरमायो आहिनि ऐं उन्हनि 8 मोहब्बतुनि सां इंसान जी फितरी मोहब्बत थींदी आहे। उन्हनि 8 शयुनि सां इंसान फितरी तौर मोहब्बत कंदो आहे पर अल्लाह जो फरमाए त 8 शयुनि खां वधीक बि अल्लाह ऐं उन जे महबूब सां मोहब्बत कयो त बेड़ा ई पार थी पवंदो। वो 8 शयूं कहिड़ियूं आहिनि आयत करीम पढ़ंदुसि उन जो तर्जुमो उन में अवांखे ख़बर पइजी वेंदी त उहे 8 शयूं कहिड़ियूं आहिनि जिन सां इंसान मोहब्बत कंदो आहे ऐं पोइ 2-3 ॻाल्हियूं मुस्तफ़ा जे मोहब्बत जूं ऐं पोइ वरी आख़िर में अवां खां इजाज़त घुरबी। हिकु दफ़ो वॾे आवाज़ सां मिली जुली मुंहिंजो दिलबर ते दुरूद पढ़ो त अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या वडो आवाज क्यों ना ये थकलन वारो आवाज रखा पे जोर से पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या व सल्लम अलैहि या अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इखवानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन तरफ्तुमूहा व तिजारतुन तखशौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यअतियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। सुभान अल्लाह। कुरान वणे मथो त हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। कादिर जो कलाम मिठो कुरान करीम आहे कादिर जो कलाम मिठो कुरान करीम आहे अव्वल में जय जय बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहे कादिर जो कलाम मिठो कुरान करीम आहे जय सुभान अल्लाह। अल्लाह ताला दो फरमाए कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम अब्बे अम्मा जी मोहब्बत पहले नंबर ते कुल इन कान आबाउकुम पी मां जी फितरी मोहब्बत थींदी आहे व अबनाउकुम पुटन जी मोहब्बत थींदी आहे व इखवानुकुम भाइरन जी मोहब्बत थींदी आहे व अज़वाजुकुम ज़ालुन जी मोहब्बत थींदी आहे व अशीरतुकुम मिटन माइटन जी मोहब्बत थींदी आहे व अमवालुन तरफ्तुमूहा ऐं माल मिल्कत जी मोहब्बत थींदी आहे व मसाकिन तरदौनहा ऐं जगहुन जी मोहब्बत थींदी आहे तिजारत जी मोहब्बत थींदी आहे। ये 8 मोहब्बतूं अल्लाह जी ज़ात बाबरकात करे बयान फरमायो हल अबे अम्मा जी मोहब्बत है औलाद जी मोहब्बत है भाइरन जी मोहब्बत है पुटन जी मोहब्बत है ज़ालुन जी मोहब्बत है पैसन जी मोहब्बत है घर जी मोहब्बत है तिजारत जी मोहब्बत है। ये 8 मोहब्बतूं अल्लाह जी ज़ात गणे बुधायो रब तो फरमाए 8 मोहब्बतुन खां वधीक अवां के प्यारो रखणो आ त अल्लाह अल्लाह जो महबूब रखणो आ। सुभान अल्लाह। प्यारी ज़ात रखणी आ त मदीने वाले साईं जी रखणी आ जेकरे पी मां जी गाल चे अबे अम्मा के छड़े रबो पुटन जी गाल चे पुटन के छड़े रबो भाइरन जी गाल चे भाइरन के छड़े रबो जेकरे ज़ालुन जी गाल चे ज़ालुन के फटी करे छरबो जेकरे वतन जी गाल चे घरन के छड़े छरबो मिटन माइटन जी गाल चे छड़े रबा तिजारत पैसन जी गाल चे छड़े रबी सब खां वधीक मोहब्बत रखबी त मोहम्मद रबी सुभान अल्लाह। मुस्तफा जा सहाबी
इन आयत करीम जो मिस्दाक हुया इन आयत करीम जो मिस्दाक रहा मुस्तफा जा सहाबा हबीबन करीमन जो प्यारो आ हजरत ज़ैद बिन हारिसा उन जो वाक़ियो बजीबा विकामंदे बाजार में आयो आ हिकड़े वापारी बे वापारी खे दिनो बे वापारी टे वापारी खे दिनो टे वापारी चौथे वापारी खे दिनो हलंदे हलंदे मिठे मुस्तफा जे दरबार में आयो आ कई सहाबी सगोरे गिफ्ट करे पेश कयो आ सही गुलाम कबूल कयो नंढड़ो आ पर ज़ैद कई वडे पैसे वारे मानू जो फर्जंदा ए अकेलो ही पुटड़ो आ धाड़ेलन अगवा करे खपाए छड़ियो आ पी मां ॾाढो परेशान आहिन असांजो बच्चो अलाए काथे आ जिथे गाल ॿुधन उते वञी पहुचन पंहिंजे पुट खे ॻोल्हण जे लाइ ख़बर पई यमन में आ यमन खे वञी जाचाऊं उते कोन लधो ख़बर पई शाम में आ शाम खे वञी जाचाऊं कोन लधो ख़बर पई त मिस्र में आ उते ॻोल्हियाऊं उते कोन लधो आ ख़बर पई त मदीने मुनव्वर में मोहम्मद अरबी जे दरबार में हज़रत ज़ैद पहुंची चुको आ सुभान अल्लाह आया हज़रत ज़ैद बिन हारिसा मुस्तफा करीम जो चेहरो जो ॾिठो अब्बू अम्मा विसरी विया घर विसरी वियो रिश्तेदार विसरी विया मिट माइट विसरी विया हो ॾिसंदो हो वॾो हावारे चेहरे जो दीदार कंदो वल्लैल वारा ज़ुल्फ ॾिसंदो हो अबा जेको ने चेहरे के हिकु दफ़ो ॾिसंदो हो मस्तान थी पवंदो कहिड़ो चेहरो हो वॾो हाजो कहिड़ा ज़ुल्फ हा ओ जंहिंजा वल्लैल वारा वार सुहिणा सुहिणा घुंडड़ीदार सुभान अल्लाह सुहिणे जी मां छावा भाण कयां सुभान अल्लाह सुहिणे जी मां छावा भाण कयां चौस हज़रत ज़ैद ॾिठो मुस्तफा जो आशिक थी वियो अब्बू अम्मा विसरी विया मिट माइट विसरी विया हबीबन जो गुलाम अब्बे अम्मा के खबर पई त ज़ैद असांजो मुसलमानन जे नबी वटा आया हबीबन करीमन जे दरबार में था पहुंचन मुस्तफा जी जात बाबरकत सा मिलिया है या रसूल अल्लाह असांजो बच्चो ज़ैद अवा वट गुलाम थी पहुतो आ असांजो अकेलो ही पुटड़ो आ मेहरबानी कयो जेतरा पैसा चो असां के ॾियण जे लाइ तैयार आहियूं पुट असां जे हवाले कयो इत्तेफाक सां हज़रत ज़ैद उते मौजूद कोने को कंहिं कमकार सां ॿाहिरि निकिरी वियो आ मुझे मोहम्मद अरबी फरमायो त तरसो ज़ैद अचे मां मना कोन कंदो मास झलींदो मास कोन पर हिकड़ी शर्तों मां सां आए सही क़िबला बुधायो केड़ो शर्ता हबीब फरमाइन था त मां ज़ोर बि कोन कंदो मास त मुखे छडे अवाने अचे सही ठीक आ असांजो पुटरा असां के सुञाण तो असां दे हलियो ईंदो ठीक आ घड़ी गुजरी आ हज़रत ज़ैद मुस्तफा जे दरबार में आयो अब्बे मां पंहिंजे पुट खे जो ॾिठो सालन जो विछड़ल बच्चो ॾिसी अखियूं ठरी पयूं हल दिल ख़ुश थी आ असांजो बच्चो असां के पंहिंजो कंदो असां गॾिजी हलंदो पुट हेतरा साल थी विया असां का विछड़ी वई खबर न आहे किथा किथा हिते आयो आ असां सालन जा साल रुनो वेठे हाणे खुदा मिलायो आ मेहरबानी कर असां सा गॾिजी हल हज़रत ज़ैद जे अखिन मां पानी पियो हले कदमन ते किरी थो पे मुस्तफा करीम के अर्ज़ो करे या रसूल अल्लाह कुर्ब कयो मेहरबानी कयो मां अवां जो दरड़ो कोन छडींदुसि आहिन त अब्बो ऐं अम्मा वाकई मां सुञाता आहिनि पर मां तो दिलबर जो वजो हावारो चेहरो ॾिठो आ दिली नथी चवे तव्हां जे मदीने खे छॾियां सुभान अल्लाह हा सही मुस्तफा जो चेहरो जो ॾिठाई त मस्तान थी पियो हबीबन जो चेहरो ही अहिड़ो हो उन जा अबो ऐं मां परेशान थी विया हैरान थी विया असांजो जाओ असांजो बच्चो आ सुञातो बि असांखे थई वॾी ॻाल्हि आ इहो छा जो कमाल आ इहो वॾो हावारे चेहरे मोहम्मद अरबी जे अखलाक जो कमाल आ इहा मोहब्बत मुस्तफा करीम सां उन जी आ
अबे अमा के छदे थो पी मां जे मोहब्बत के मुस्तफा जे मथा कुर्बान तो करे। हजरत सुहैब रूम खां हलियो आ, मुस्तफा जे दरबार में आयो आ, हबीबन जो चेहरो दिसी आशिक थी पयो आ। हबीबन मक्के के छड़े मदीने दा हिजरत कई आ, सहाबा मुस्तफा सा गदहल। हजरत सुहैब मक्के में रहजी तो वने पयो, मक्के मां निकलण जे ला इरादो तो करे, रस्ते ते काफिर था मिलन से कादे पियो वनी जे पेंजे यार मोहम्मद जो दीदार करने जे ला तो वने। मां हिते मक्के में कोन रहंदुस, हबीब हिते हा, मां वडो हा वारे चेहरे जा दीदार कंदो होस। हाने छड्यो त मदीने वञा पंहिंजे आका खे वञी ॾिसां। सुहैब खे था चंद कोन छॾींदासीं, हिते ई रहणो पवंदई। हज़रत सुहैब तो चए त मां वडो वापारी आहियां, ही पूरो माल जो काफ़िलो तव्हां जे हवाले आ, ऐं पूरी ज़िंदगी में जेको मां माल कढ कयो आ उहो मक्के में फलाणी जाइ ते दफन थियल आ, अवां जे हवाले तो कया। मुखे इजाजत दो त मां पंहिंजे मोहम्मद जो वञी दीदार कया। सौदो तो करे माल उन्हनि जे हवाले, मिल्कियत उन्हनि जे हवाले, हर शइ उन्हनि जे हवाले, पाण उतां हले तो। काफ़रनि जो ठीकु आहे, असांखे पैसा खपनि, ॿियो छा, हुननि पैसा हथ कया ऐं हज़रत सुहैब मुहम्मद करीम खे कयो। या मोहब्बत हर शे कुर्बान था कन पंहिंजे प्रिय ता। बिलाल इश्क रखियो, कंहिं इश्क रखियो, ॻाल्हायो थे बिलाल खे बाहि ते लेटाए, काफिर तकरीम ले न वञे, ओहे मारे मारे थकी जी पिया, ओहे मारे मारे थकी जी पिया, पर ही परवानो वो रटो महबूब मिठे जे मस्तान, दुख दर्द सही दबे मुँह न मटो, सरकार जरूरी शमशया। सुभान अल्लाह। बिलाल इश्क रखियो, उमैया जो गुलाम, शक्ल सादिया, वार गुंडीदार। अब हेरे निहारियो, हेरा तवज्जो कयो, अब्बा छोटे हेरे पाण मन गा इश्क जो गालियों जो हलन मोहब्बत सां बुधो, इश्क सां बुधो, दिल वारा कन खोले बुधो त इंशाअल्लाह मथा नजर करम थी। बिलाल इश्क रखियो, मुस्तफा जे चेहरे के ॾिठाई आशिक थी पयो। उमैया काफिरा उन जो गुलाम जुल्म तो करे, बिलाल जे गिचे में रसियों तो वेझे, गरम पत्थरन जे मथा सुमारे तो छड़े, मथा ॿियो पत्थर तो रखी छड़े। बिलाल बेहोश थी तो वञे ऐं जे वक्त में होश में तो अचे। उमैया पुछादो करे कर ख़बर मोहम्मद खे छॾींदे या न छॾींदे। अर्ज़ तो करे त ये त हिकड़ी जान आ, लखे जानियूं हुजन मोहम्मद तां कुर्बान आहिनि। थे बिलाल के बाहि ते लेटाए, काफिर तकरीम ले न वञे, ओहे मारे मारे थकी जी पिया, पर ही परवानो को न हटो महबूब मिठे जे मस्तान, दुख दर्द सही दबे मुँह न मटो, सरकार जे नूरी शमशया। सुभान अल्लाह। मुस्तफा जो चेहरो ॾिसी मस्तान था थियनि। मदीने जो शहर आ, अबा कहिड़ो शहर, कहिड़ो ॻाल्हायो, दिल चवे थी मदीने हलूं, हाँ चवे थी वहीं चओ। मौला मदीनो ॾेखार पे भली मार, लहने जागा खिल जा। मदीने जो शहर आ, मुझा महबूब मदीने जे शहर में पंहिंजे सहाबा के दीदार कराईंदा आहिनि। सहाबा त अखियूं ठारींदा आहिनि, पर हिकिड़ो यहूदी जो बच्चो आ, उहो मुंहिंजे महबूब जे चेहरे खे ॾिसी आशिक थी पियो। नंढड़ो मुस्तफा जो चेहरो जो ॾिठाई त मस्तान थी।
पी मोकले कमकार जेला वो बाजार में आई सौदो वठिया सौदो न वठे मुस्तफा जे मस्जिद नबवी जे दरवाजे का भी मुस्तफा जो चेहरो वेठो तके सही चेहरो बुदा चेहरो हो पी के खबर पैजी वई मुझो पुत्र मुसलमानन जे नबी सा मोहब्बत करण लगो आ पुछाइस काडे विंदो हई जे बाबा नाराज नथी त बुधाया कि न बुधा जेमा मुसलमानन जे नबी जो पतंगई परवानो थी पयो आया जेसी त उन जो दीदार कोन कंदो आ दिल कोन ठरंदी आ माए ता सौदो वठण विंदो आया बाजार कोन विंदो आ पेरा मोहम्मद जो दीदार कंदो आया हाय हाय दीदार कंदो आ हो त यहूदी हो न दुश्मन हो खबरदार अजु का बैदम तो के नाहे वणो न मुसलमानन जे मस्जिद में वणो थई न नबी जो दीदार करणो थई तू जो अचण वणन बंदा घर में विहारे तो छड़ेस चौदी वारी जे अंदर आ हाने आशिक जो चौदी वारी जे अंदर रहो दिल न पई रहे इश्क में बीमार थी पयो कमजोर थी वयो हडड़ा थी वयो अखियों डरा दई वयो हली न सके पी इलाज कराए बच्चो औलाद हो डॉक्टर अची वया तबीब अची वया दवाऊं दरमल का दवा असर का न करे दियों दी कमजोर थींदो वने दियों दी पोते पंदो वने बिल आखिर मरण जे करीब आ पी मथा है रिश्तेदार मथा हल मित्र माइट मथा हल पी पुछा तो करे पुत्र तो के केड़ी बीमारी आ न दवा थी असर करे न इलाज तो असर करे दवाओं कराए कराए थक जी पियायो हन त मरण जे करीब आ गाल केड़ी आ भला आखिरी गाल का वसियत कर तुंजी वसियत ही पूरी कयो ओ साहब ओ मुझे महबूब जो नंढो आशिक अर्ज़ो करे ओ मुझा प्यारा बाबा जे करे मनी तो तोखे बुधाया जे हा आखिरी गाल मनी दो साए जे वायदो कर जे वायदो आ जे देर न कर मुझे महबूब मोहम्मद के वठिया त दीदार करे दम धणी जे हवाले कयो सुभान अल्लाह इंदो जे त दर एड़ो आ जेको एक दफो इंदो आ उनके एड़ी वंड मिलंदी आ जो बीर भुख ही न लगंदी व अम्मा साइल फला तनहर अल्लाह महबूब के फरमायो त साइल अचई त झणके जास न तड़को न जास खाली न मोटाए जास खजाना मा रब जा थई वडण वारो तू मोहम्मद अता करे छड़ जा सुभान अल्लाह दसा गल की खजीने दी इन खजाने जी केड़ी गाल कजी दसा गल की खजीने दी सारी दुनिया खाती है सारी दुनिया खाती है खैरात मदीने दी महबूब दमे लाए महबूब दमे लाए हाय हाय चेपू मा वन्यास क्या वन्नीस हुजूर के मुजा सलाम रे हबीब अची आने यहूदी घरा तो निकरे हुजूर जे दरबार आयो आ अर्ज तो करे या रसूल अल्लाह हबीब ने फरमायो जी यो छापियो चवी अर्ज तो करे त या रसूल अल्लाह मुजो नडड़ो नी घरा आए बे डाढो प्यारो पर अवा सा मोहब्बत करे वेठो आ बा सख्ती कई मास घर में बंद कयो मास इन इश्क जे बीमारी में बीमार थी पयो आ मरण जे करीब आ आखिरी तमन्ना थस त अवा जो दीदार करे दिल भर हलो मेहरबानी कयो मुझे बच्चे के पंजो दीदार अली करायो त सणाई थेस हबीब जी ज़ात फरमायंदा त ठीक आ तू हल तसी चऊं था हबीब ने फरमायो बकर उठी हलूं उमर उठ उस्मान उठ हैदर उठ सलमान उठ बिलाल उठ हबीब ने सहाबा के सदियो आ गदजी यहूदी जे घर था अचन वो नंढड़ो आशिक बिस्तरे ते पयो आ कपड़ो मथा है हबीब ने करीम ने कपड़ो हटायो आ मुस्तफा पंजो यदुल्लाह वारो हथ उन नंढड़े जे मथे ते रखियो आ ऐ मुस्तफा जे हथ जी थंधाण उन आशिक के महसूस थिया त अखियों पटे दिल भर जो दीदार पियो करे सुभान अल्लाह वडवा वारो चेहरो पियो दिसे हबीब फरमायस त कलमो भर त जन्नत वठी दिया कलमो भर
साईं मोट नमाज़ूं त कोनन साईं मां हज त कोन कया साईं मां खैरातूं त कोन कयूं हन मां ज़कातूं त कोन ॾिनियूं हन मां त सॼी ज़िंदगी यहूदियत में रहियो आहियां मां त सॼी ज़िंदगी पंहिंजे अबे अम्मा जे दीन ते रहियो आहियां कीअं पिया चओ त कलमो भरिया त सणाई थिए हबीब फरमाइनि था त हाओ ॿियो तुंहिंजो को अमल कोन्हे को पर तो मां मुस्तफ़ा सां मोहबत रखी आहे हाणे कलमो भरणु तुंहिंजो कमु आहे रब राज़ी करे ॾियणो मां मुस्तफ़ा जो कमु आहे सुभान अल्लाह हा साईं मोहबत आहे हुजूर जो हज़रत अनस बिन मालिक का रवायत एकड़ो सहाबी हुजूर वट आयो अर्ज़ो करे या रसूल अल्लाह क़यामत कदे थी चाचे अब क़यामत थींदी न आहे यकीन मरणो आ कब्र में हलणो आ वरी कब्र का उथणो आ वरी क़यामत जो मैदान थियणो आ उन सहाबी सगोरे पुछो या रसूल अल्लाह क़यामत कदे थींदी अभी फरमाया क़यामत जे लाइ तैयारी केड़ी कई थी केड़ा अमल कया थी क़यामत जे लाइ पुछी थो अर्ज़ करे या रसूल अल्लाह मूं वटि को बि अमल कोन्हे हाओ पर हिकड़ी गाल आहे जो मां अवा महबूब सां बे इंतहा मोहब्बत तो रखा सुभान अल्लाह बस इहो अमल हुजूर फरमाइनि था त हा वो तुंहिंजी मां मुस्तफ़ा सां मोहब्बत आहे त क़यामत में तूं मां मुस्तफ़ा सां गॾु सुभान अल्लाह या मोहब्बत अथव इहो इश्क अथव अवा हुजूर सां मोहब्बत था रखो हबीब फरमाइनि था अल मरउ मा मन हब जेको जंहिं शइ सां मोहब्बत रखंदो आहे क़यामत जे ॾियारे उन सां उहो गॾु हूंदो अवा जी जेकॾहिं हुजूर सां मोहब्बत आहे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो आहे मुस्तफ़ा सां हीअं गॾु मोहम्मद अरबी सां गॾु हूंदो सुभान अल्लाह उन आशिक बि मुस्तफ़ा सां मोहब्बत रखी इश्क रखियो प्यार रखियो हबीब फरमाइस त कलमो तूं भर जन्नत मां थो वठी ॾिया छा थो चवे देरी नथो करे चए थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा पढ़ायो न ला इलाहा जोर सा पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरे बस कयाई दम परवाज़ थी उन यहूदी हुजूर के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हाणे असां जा हथ कटजी विया अगे यहूदी हो हाणे मुहम्मदी अगे असां जो हाणे अवां जो हबीब फरमाइनि था त हाओ हाणे वाकई मुंहिंजो आहे हाणे अवां जो को ताल्लुक न आहे हाणे मां ॼाणा त मुंहिंजो यार खणाइनि अब बख़्त त उन जा भला असां मरऊं असां जो अखियूं रिश्तेदार ॾिसनि असां मरऊं असां जो अखियूं या छित ॾिसनि या भित ॾिसनि पर हू मरे पियो त दीदू मुस्तफ़ा जो चेहरो पियो ॾिसनि वक़्त हुयसि ऐं वरी कांधी केर थो थिए मुस्तफ़ा जा सहाबा ऐं मदीने जे गली मां पियो अचे कीअं पियो अचे आशिक तर्जमानी कई ये तो आशिक का जनाजा है जरा धूम से निकले आशिक का जनाजा है जरा धूम से निकले महबूब की गलियों से जरा धूम के निकले सुभान अल्लाह महबूब जे गलन सां घुमे ऐं तूं बि आरज़ू कर या तमन्ना कर त असांजो मौत बि मदीने में थिए कबूल अथव अब हिते मरऊं सिंध में मरऊं पाकिस्तान में मरऊं लाखा रोड में मरऊं शेख साहब जे ॻोठ में मरऊं फायदो ना है मरऊं मुस्तफ़ा जे दरबार में तो मज़ो होते वो ही चंदो कर आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने जाए मदीने में मौत थे तो बाकी छा करो हां हुजूर पंहिंजे आशिक खे खणाइनि
कफन गुस्ल ॾियारिन सता, कफन ढकाइन सता, जनाज़े जी नमाज पढ़ाइन सता, कब्र में लाहिन सता। मुस्तफा करीम जो कब्र में लाथस त पंहिंजो पूरो कदम नथा रखन, अॻियों हिस्सो कदम जो पेर मुबारक जो अॻियों हिस्सो जेके पप सॾबो आ उहो था रखन। सहाबा त मुस्तफा के ॾिसंदा हन, वारजी पूरजी वियो, दुआऊं थी वयूं, अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह कुर्बान वञूं, अवां हलो पिया त पंहिंजे कदम खे पूरो कोन पिया रखो, अॻियों हिस्सो पिया रखो, छाजे करे? हबीब फरमाइन था त हा इन जे करे जो हिन मूंसां मोहब्बत रखी अल्लाह मलाइकन खे मोकिलियो, वञो मुंहिंजे मोहम्मद जे आशिक जो वञी दीदार करे अचो। सुभान अल्लाह। मुझे महबूब जो दीदार करे अचो त अवां जा बि बेड़ा पार करे छॾिया। या मोहब्बत है छाए अब्बे जी मोहब्बत अचे पोइ ते करीस, औलाद जी मोहब्बत अचे हटाईस, भाइरन जी मोहब्बत अचे परे करीस, ज़ालिम जी मोहब्बत अचे हटाईस, रिश्तेदारन जी मोहब्बत अचे हटाईस, व्यापार जी मोहब्बत अचे परे करीस, घरन जी मोहब्बत अचे परे करीस। सब खां वधीक मोहब्बत कर मोहम्मद अरबी सां त बेड़ा ई पार थी पवनि। अभी फरमाइंदा ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन। अभी फरमाइंदा तेसी ताईं तवा मां को बि मोमिन नथो थी सके जेसी ताईं पंहिंजे अब्बे खां, अम्मड़ खां, औलाद खां, रिश्तेदारन खां, यारन खां, सभिनी माण्हुनि खां वधीक मां मुस्तफा सां मोहब्बत नथो रखे, उन जो ईमान ई कामिल कोन्हे। मोहब्बत जेका हूंदी है ना, मोहब्बत उहा हर शय जेका बि शय हुजूर सां निस्बत रखंदी आ न, उन सां आशिक मोहब्बत रखंदो आ। हुजूर जो नालो अचे आशिक हुजूर सां त मोहब्बत कंदो, पर हुजूर जे नाले सां बि मोहब्बत कंदो। हुजूर जो शहर अचे हुजूर सां त मोहब्बत आ, पर हुजूर जे शहर मदीने सां बि मोहब्बत आ। आओ हुजूर जे सहाबा जो जिक्र अचे हुजूर सां मोहब्बत आ, पर हुजूर जे सहाबा सां बि मोहब्बत आ जो निस्बत रसूलुल्लाह जी आहे। हुजूर सां मोहब्बत आ, हुजूर जे आल सां, हुजूर जे निस्बत जे करे मोहब्बत आ। अब जेको यार खे सुञाणे, यार जे पार खे न सुञाणे, वो आशिक कोन चए। इया न जैसा मोहब्बत थींदी आ कंहिंसां दुनियावी कंहिंजी मोहब्बत थी वञे त उन यार जा कपड़ा बि वणंदा। आओ महबूब जा कपड़ा बि वणंदा, महबूब जा वार बि वणंदा, महबूब जंहिं सवारी ते सवार हूंदो उहा सवारी बि वणंदी, महबूब जंहिं ॻोठ में रहंदो उन ॻोठ जूं गलियूं बि वणंदियूं। छो छो त उनजी निस्बत महबूब न आहे। महबूब त प्यारो आहे, पर जेका शइ निस्बत महबूब सां थी रखे उहा बि प्यारी। हा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा केड़ी मोहब्बत चइबी जो सदायूं मुसलमान, सदायूं महबूब जा उम्मती, ऐं जेका शइ हुजूर सां निस्बत रखे उन जो अदब न कजे। जंहिं पोस्टर ऐं इश्तिहार ते नालो रसूलुल्लाह जो हुजे उनखे सटूं ॾेई फाड़जे, इहा मोहब्बत चइबी या दुश्मनी चइबी? ॻाल्हायो थोड़ो ॻाल्हायो त सही, सदको वञा। अब जंहिं जगह ते रसूलुल्लाह जो नालो हुजे, जंहिं जगह ते रसूलुल्लाह जी सलात लिखल हुजे, जंहिं जगह ते रसूलुल्लाह जो गुंबद खज़रा लगल हुजे, जंहिं जाइ ते अल्लाह जो घर बैतुल्लाह उन जी तस्वीर लगल हुजे, जंहिं जाइ ते मोहम्मद नालो लिखल हुजे, जंहिं जाइ ते रसूल नालो लिखल हुजे, जंहिं जाइ ते नबी नालो लिखल हुजे, उन जाइ जी बेअदबी कजे त वो मुसलमान चइबो या काफिर चइबो? ॻाल्हायो। काफिर यो ईमान केड़े कम जो? अड़े मोहब्बत त उहा हूंदी आ, प्यार त उहो हूंदो आ। हारून रशीद बादशाह थी गुजरियो आ, उन वटे खादिम हूंदो हो, गुलाम।
उन जो नालो हो मोहम्मद। छा नालो? नालो वणे थो ॻाल्हायो त सही। नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है, नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है, लब पर कलमा सल्ले अला का और हाथों में कशको। सुभान अल्लाह। महबूब जो नालो जे जाए ते अची वञे। हारून रशीद हिकिड़े ॾिहाड़े बादशाह वाशरूम दे पियो वञे, हम्माम दे पियो वञे, पहिरियां नाले सां सॾींदो हो मोहम्मद। उन ॾिहाड़े चयो फलाणे जा पुट लोटो भरे आ। उन सोचो अलाए मुझे पुट ते नाराज आ, अलाए कावड़ थस, अलाए केड़ी गाल थस। बैत में पूछा थो करे सो बादशाह सलामत अवा छाजे करे हुआ नालो सब नालो वठी मुझे पुट के सदींदा आयो, अजो मुझो पुट करे अवा सदियो आ। बादशाह दो ते दहाओ हुआ मां बे कम जे ला सदींदो आयांस, उन जे करे मोहम्मद नालो वठंदो आयांस। मुझे मोहम्मद अरबी जो पाक नालो आ, पर मां हम्माम रे पियो वञा, वाशरूम दे पियो वञा, काकूस दे पियो वञा। मुझे दिल बर्दाश्त कोन कयो त मां वञा पलीत कम जे लाइ तो नालो पाक वठन, तंहिंजे करे मां तुंहिंजो पुट करे नखे सदियो आ। अदब इहो सुभान अल्लाह। अब अदब इहो अथव, प्यार इहो अथव। ऐं अदब जंहिंजे दिल में हूंदो आ न उहो खटी वेंदो आ। अदब वारा माण्हू खटी वेंदा आहिनि, जेको बेअदब हूंदो आ न उहो सदाई लीस्तो ऐं नाबूद हूंदो आ। शैतान बि त बेअदबी कई न। अल्लाह फरमायस आदम के सजदो कर, उन बेअदबी कई। मां नबी के छो सजदो कया? अल्लाह जो नबी हो आदम, उन जे चेहरे में मोहम्मद अरबी जो नूर हुयो। अल्लाह फरमायस आदम के सजदो कर, हू बेअदब बणियो, आदम के सजदो कोन थो करे पयो। अल्लाह फरमायस तो बेअदबी कया मुझे नबी जी, हाने फखरुज इन्नक रजीम व इन अलैका लअनती इला यौमिल दीन। निकरी वञ मुझे दरबार मां, क़यामत जे ॾींहं ते तुझे मथा लानत पई वसंदी। ओ अदब कबो या बेअदबी कबी ॻाल्हायो? ओ अदब वारा खटी विया पे, अदब थियो दर बदर आहे। अदब हुजूर सां मोहब्बत रखो, हुजूर सां इश्क रखो, हुजूर सां प्यार रखो, हुजूर जो इस्म अचे त चुम्मी अखियुनि ते रखो, हुजूर जी सलात अचे उनखे चुम्मी अखियुनि ते रखो, हुजूर जे पाक मदीने जी ॻाल्हि अचे दिल बाग बहार थी पवे, हुजूर जे सहाबा जो ज़िक्र थे दिल बाग बहार थी पवे, हुजूर जे अहल बैत बच्चन जो ज़िक्र थी पवे, तव्हां जी दिल बाग बहार थी पवे। सुभान अल्लाह। छो त इन्हनि जी निस्बत कंहिंसां आहे रसूलुल्लाह सां, कंहिंसां निस्बत आहे अल्लाह जे महबूब सां निस्बत आ। हुजूर अल्लाह के प्यारो आ, पर हुजूर सां जेका शे निस्बत थी रखे वा खुदा के प्यारी आ। सुभान अल्लाह। अवां जे महफिल में मुझे महबूब जा बच्चा आया इया न, मदीने वाले साईं जी आल, उहा आल उहो घराणो जे घराणे के वराउल वरा घराणो चयो वियो आहे। इस घराने में हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा है, इसमें हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। सुभान अल्लाह। इन घराने सा मोहब्बत कर, इन घराने सा प्यार कर, इन सा इश्क जो इजहार कर। जै चाहे ते मुस्तफा जे अहल बैत जो नालो अचे, हर शे कुर्बान करे छॾ। आशिक मुस्तफा जे अहल बैत सा मोहब्बत जो इजहार कंदे, इश्क ऐं प्यार जो इजहार कंदे ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे। जे तो काबे इश्क का हूं नमाज़ी,
मैं हूँ इनकी इनायत पे राजी। मेरी बरकत पे मेरी तुरकत पे लिखना यूं कातिब पंचता ये अदना गदा है। सुभान अल्लाह। जेथो मां मरी वञा मरणो त आहे, घर खे छॾणो आ, मिटन माइटन खे छॾणो आ, दोस्तन यारन खे छॾणो आ, रिश्तेदारन खे छॾणो आ। मिट्टीअ जा मण वारजी वेंदा, कब्र जे अंदर माण्हू हलंदो, मुनकर ऐं नकीर जा सवालात थींदा। आशिक तो चए त मूंखे पूरे अचो, मिट्टीअ जा मण वारे अचो, मथां तख्ती हणो, उन तख्तीअ जे मथां मुंहिंजो नालो न लिखजो, मुंहिंजे अबे जो नालो न लिखजो, मुंहिंजी तारीख़ वफ़ात न लिखजो। छा लिखूं? चए थो मेरी बरकत पे लिखना यूं कातिब पंचता ये अदना गदा है। जेदो मरी वञा मुझे कब्र जे मथा तख्ती हणी अचो त ईअं लिखजो त ये अहल बैत जो गदागर हिननि जो नौकर सुठो पियो आहे। मेरी बरकत पे वरी चओ मेरी बरकत पे लिखना यूं कातिब पंचता ये अदना गदा है। चवरायो अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा अलवरा है। इसमें हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। सुभान अल्लाह। अल्लाह से अवां जे मोहब्बत के सलामत रखे, अवां जे इश्क के सलामत रखे। अवां साईं शकील साहब सां गॾिजी ऐं मुस्तफ़ा जो मीलाद मल्हायो आहे। अल्लाह अवां जे रिज़्क़ में, रोज़ी में, इज़्ज़त में, आबरू में, कारोबार में बरकतूं विझे। हिन साल हेकूण ते मीलाद आहे ऐं आईंदह साल दहोड़ ते मीलाद मल्हाइजो। इंशाअल्लाह बरकतूं ईंदव। हेकूण ते था